मिस इंडिया फॉरएवर और हमारे शहर के महाव्यक्ति श्री कुमार रामचंद्रानी यानी एसके टीवी के बहुत बड़े प्रेरक आज आपके इस कार्यक्रम में आ रहे हैं। दुखभंजन का कार्यक्रम 5:30 से शुरू होगा। 7:30 बजे दुखभंजन के कार्यक्रम के दरमियान ही आरती के बाद इमीडिएटली एसके टीवी कलाकारों का बहुमान सम्मान स्लैब पहना कर किया जाएगा। जैसा मिस इंडिया मिस कच्छ को पहनाया जाता है, ऐसा स्लैब पहनने के बाद उनको छोटी सी गिफ्ट भी दी जाएगी। यह उनका सम्मान नहीं, सिंधी समाज का भी सम्मान है, कलाकारों का भी सम्मान है। तो खास करके ये जो इन्विटेशन है हम आपको भेज रहे हैं, इस कार्यक्रम में हाजिर रहें। थैंक यू वेरी मच। देखते रहें एसके टीवी sindiatv.com, हमेशा आपका अपना चैनल। sindiatv.in, सॉरी .com नहीं .in, फिर से नोट करें। यशराज इवेंट्स प्रेजेंट्स कच्छ फैशन, मास्टर कच्छ, मिस कच्छ, मिस्टर टीन, मिस स्विस कच्छ, फादर एंड चाइल्ड, मदर चाइल्ड और बहुत कुछ। हरिओम, जय झूलेलाल। तव्हां ॾिसी रहिया आहियो एसके टीवी सिंधी कच्छी टीवी। ॾिसो ऐं ॾिसंदा रहो सिंधी कच्छी टीवी। तव्हां हिनखे हर भाषा में ॾिसी था सघो पिया। लिंक हेठि ॾिनल अथव। ऐं असां हिन में ॾेखारींदासीं गीत, गज़लूं ऐं नया नया समाचार, हर प्रकार जा समाचार ॾींदा आहिनि हिन में। तव्हां ॾिठा अॼु जा समाचार कहिड़ा लॻा? ज़रूर सुठा लॻा हूंदा। लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। लाइक, शेयर, कमेंट एंड सब्सक्राइब। एसके टीवी मतलब पंहिंजी टीवी। नितीश भाई देखो 2000 नंबर नहीं ना जो फोन पे आते हो
दरबारे हल हल साईं के द्वारे लगा मेला नसीब बनिया लगा मेला नसीब बनिया वही धूम गले करवई नथक दो वही धूम गले करवई नथक दोरा सुंदर सुखन जो आए वो कितने वारों नए साल जेको जेको हिते कंदो उन खां कॾहिं बुधी खे नथी वञणो पवंदो हा हिते कोई शादी जो फंक्शन करे नए साल जो पहिरों ॾींहुं पाण इलाही नसीबदार आहियूं अॼु कोई दवाखाने वेठो हूंदो कोई घर आराम कंदो हूंदो कोई मोबाइल वापरींदो हूंदो पाण जाम नसीब वारा आहियूं नए साल जी पहिरें ॾींहुं झूलेलाल पाण हंज में अची वेंदासीं छा चवंदासीं वठी तो थकदे कलई न थक दोरा सुखन जो आहे तो दिल मारो
शैलेश रामचंदानी हिते जा सोशल वर्कर आहिनि हमेशह ईंदा रहंदा आहिनि उन सां गॾु गॾु असांजा हेमेंद्र गोपलाणी जेका सदाबाद चैरिटेबल ट्रस्ट जा आहिनि उन खां पोइ असांजा गोवर्धन रोचवाणी रूपचंदानी उहे आयल आहिनि ऐं ॿियो तव्हांखे ॿुधायां त हिन कार्यक्रम सां गॾोगॾु मौज सां गॾु असां थोरा इनाम ॾियण वारा आहियूं जेका PM केयर फाउंडेशन ऐं SK TV तरफ़ां जेका बि कलाकार तव्हांखे रोज़ पेश कंदा आहिनि उन्हनि में अॼु असांजे गांधीधाम जी आदिपुर जी छोकिरी बि आयल आहे मां हुनखे इनवाइट कयां थो उहा हिते अचे पई जस्ट मिस इंडिया रही चुकी आहे आदिपुर जी छोकिरी भानुशाली समाज जी आहे नैना भानुशाली उहो बि हींअर थोरी देरि में अचनि था अंदरि पंहिंजो मुकुट ऐं जेको ॿियो आहे ऐं हिते जेका ॿिया बि कलाकार ईंदा उन्हनि खे असां गिफ्ट बि ॾींदासीं ऐं स्लेब बि पाराईंदासीं जीअं मिस इंडिया खे पाराइणो त असांजे विच में हिकिड़ो ज़ोरदार ताड़ी सां स्वागत कयो वञे नैना भानुशाली मिस इंडिया आदिपुर जी छोकिरी जो स्टार वर्ल्ड पाराइण जो इनाम जो आहे मिस इंडिया जेकी रही चुकी आहे मिस कच्छ रही पोइ मिस इंडिया रही ऐं हींअर आदिपुर में रहंदी आहे टीचर हुई ऐं हाणे सोशल असां सां गॾु हिकिड़ा दीपक बिरावत स्टेज ते आओगे दीपक बिरावत असांजे हिन सिंधी छोकिरे खे ऐं 10 ॾींहं जे अंदरि 20,000 लाइक्स मिलिया आहिनि हिन ड्रामे खे हिन जेको ड्रामो हो फ्री मंकी हुनमें हिकिड़ो पढ़ी लिखी अनपढ़ छोकिरी खे पढ़ाइबी आहे
दीपक बेरावत टीचर एंड सर एंड कंप्यूटर टीचर एंड प्रोड्यूसर डायरेक्टर एंड इन्हें हिकिड़ी सीरियल के 20,000 मिलियन में लाइक मिला। तो असां हिननि जो शब्द सां स्वागत कयूं था। दीपक भाई आपका बहुत शुक्रिया है, आपने हमारी सिंधी समाज की इस लड़की को चांस दिया, नैना भानुशाली, और साथ में फिर मैं सभी को दीपक भाई का स्वागत करता हूँ। दीपक भाई मैं एक बार आपको बाद में स्टेज पे बुलाऊंगा। थैंक यू वेरी मच, आप आए। दीपक भाई का एक बार जोरदार तालियों से स्वागत किया जाए, हमारी सिंधी लड़की को अपने फिल्म में चांस दिया। शुक्रिया, मेहरबानी। आगे का जो कार्यक्रम है वो मोहन भाई के जो एंकर हैं, आप शुरू करिए। नैना जी। असांजे आदिपुर जा प्रख्यात एक्ट्रेस वासु कल्याणी सर के साथ इलाही तरह स्टेज ते जंहिं पंहिंजे सभिनी खे आदिपुर वारनि खे मज़ेदार रोटी खाराई आहे, त प्लीज़ असां उन्हनि खे स्टेज ते इलाही करे सुखमंजन दत्ता ट्रस्ट उन्हनि जो सन्मान करे रही आहे। जोरदार ताड़ी वॼाइजो। तालियूं खपनि कलाकारनि खे ऐं शहर जे माण्हुनि खे। कल्याणी भाई खे बि ताड़ियुनि सां स्वागत है। अंकल इन उमिरि में एतिरो कमु करे था सघनि, उन्हनि जे लाइ प्रोत्साहित कयो। हाणे असांजा नंढड़ा ॿार मथे ईंदा। ये केर भी न वेंदो घर छोड़ियो जे सिंधी बि न अथव तॾहिं तव्हां थैंक यू न पंहिंजे हिकु ॾे माण्हू हैदराबाद कानून हाणे असांजा नंढड़ा ॿार प्लीज़ स्टेज ते ईंदा, टोकन जमा कराईंदा ऐं कंसोलेशन प्राइज़ वठंदा। चलो जिन्होंने प्रोग्राम किया टोकन जमा कराओ। इधर आ जाओ, सारे बच्चे यहाँ पे आ जाओ। बार सबके बार रिक्वेस्ट करना जब आगे प्राइज़ मिलेगा। ये मोबाइल वाला सजो इच्छा पे करो। नंढनि ॿारनि खे इनाम मिली रहिया आहिनि, स्वागत थी रहियो आहे। नंढनि ॿारनि लाइ ज़ोरदार ताड़ियूं। SK TV B&K फाउंडेशन दुखभंजन दरबार सभिनी ॿारनि जो स्वागत करे रही आहे कंसोलेशन प्राइज़ सां। म्यूजिक ताड़ियूं सभु वॼाइणा कयो। नंढा नंढा ॿार 3 सालनि खां वठी करे 8 सालनि जे ॿारनि जो स्वागत थी रहियो आहे। स्वागत है, स्वागत है, स्वागत है। दुखभंजन दरबार में SK TV में B&K फाउंडेशन में सभी को स्वागत है, सबका स्वागत है। हमारे बीच आए हुए सभी मेहमान सिंधी, हिंदी, गुजराती, आज ये हमारे हिंदू वर्ष, झूलेलाल वर्ष और श्री राम वर्ष जबरदस्त 22 तारीख को मनाया जाएगा। जय श्री राम, जय श्री राम। आयो लाल सभी को जल्दी जल्दी टोकन जमा कराईंदा वञो नंढा नंढा ॿार। उन खां पोइ मां दरख़्वास्त कंदो जिन नाला पढ़ा थो विच विच में उहे तयारु आहिनि। उन्हनि खे बि श्री कुमार रामचंदानी ऐं असांजी मिस इंडिया नैना भानुशाली उन पारां गिफ्ट ॾिना वेंदा ऐं कुझु महिमान पारां।
हौसला वठी तैयार खाली तव्हां मेंटली तैयार रहिजो। वंदना खेमचंदाणी, पूनम गोदवाणी, गायत्री तेजाणी, डिम्पल गोदवाणी, ज्योति सिंधवाणी, काजल खेमचंदाणी, आशीष रामचाणी, वंशिका टिलवाणी, बागचंद धवल, प्रकाश माइदासाणी, भावेश टिकाणी, उनखां पोइ करण बम्बाणी ऐं खुद मोहन उदासी भी उन्हनि जो भी सम्मान कयो वेंदो। किरण रोटीरावाणी, जीतू रोटीरावाणी, कृतिका दत्ता, ऋषिका कुंजुराणी, सोनिया गोपलाणी, दीपा जांजाणी, यश आर बम्बाणी। जेका भी ॿार आहिनि प्लीज़ हेठि वञो, बाक़ी सभु न त फोटा नथा निकिरनि। प्लीज़ नंढा नंढा ॿार हेठां खां मथे अचो। प्लीज़ नंढा नंढा ॿार हेठि वञो जल्दी खां। पब्लिक कीअं ॾिसंदी? तंहिंखां पोइ यश बम्बाणी जेको 7 तारीख़ मिस कच्छ जो प्रोग्राम करे रहियो आहे, उन्हनि जो बि हिते स्वागत आहे। अनिल मूलचंदाणी, करिश्मा मानी, भारती माथीराणी, रमेश अजवाणी, पिंकी लखवाणी, दृष्टि खेवाणी ऐं गितिशा लालवाणी। कितना छोटा बच्चा है। मुझे भी कल से मॉडलिंग सिखाएगी, है ना ध्रुवी? से यस, नहीं तो मैं गिफ्ट ले लूंगी। चलो सेकंड नंबर पर है जैनेल। जैनेल है कि चले गए? जैनेल दौड़ के आ जाओ। जल्दी जल्दी ॿार ईंदा, जल्दी जल्दी ॿार ईंदा, जंहिं नालो वठे वञिजो। सेकंड प्राइज विहान तेजवानी। इनाम ॿारनि खे ॾिना पिया वञनि। असांजे विच करिश्मा वानी, इनक्रेडिबल न्यूज़ ऐं SK TV सां जुड़ियल आहे नंढे हूंदे खां वठी करे। उनजो बि इन संस्था में स्वागत है। हमेशा नंढे हूंदे खां वठी दुख भंजन दरवाजा प्रोग्राम एंकरिंग करे रही है। हाणे उन्हनि खे केतिरा केतिरा अवार्ड मिली विया आहिनि, असां काउंट नथा करे सघूं। इनाम जिक्र किया तो उन्होंने अच्छी देने नारा रखा है। असां विच में एक नई एंकर भी है रितिका, जंहिंजी मदर इन दुख भंजन कार्यक्रम जी को ऑर्गेनाइजर है। रितिका कुंदवानी SK TV जी भी हिकड़ी एंकर नंढी है।
हिन हिकिड़ो ई प्रोग्राम कयो आहे उन जो बि असां सम्मान कंदासीं। त जोरदार इन नए एंकर जो बि स्वागत कयो वञे। करिश्मा मानी असांजी ओल्ड एंकर आहे ऐं हीअ नई एंकर आहे। थैंक यू वेरी हमारे साथ थाली डेकोरेशन जेका कॉम्पिटिशन में रहा उन्हनि जा नंबर मां चौदह उहे स्टेज ते ईंदा गिफ्ट वठण। थर्ड नंबर भावना लालवानी, अगर प्रेजेंट है तो जल्दी से स्टेज लालवानी भावना जल्दी अची वञो। फटाफट मिस कच्छ जो भी प्रोग्राम 7 तारीख प्रभु दर्शन में आया है तो पास उठी करे अची सको था। भावना लालवानी, भावना जी अची वञो। भावना नंढी भावना लालवानी, न तो नेक्स्ट के बुलायो। भावना लालवानी अची वञो। भूमि मनवानी, भूमि भूमि ओके आप इधर खड़े रहो। भूमि। एंड द विनर नीता दी, जिन्होंने पंडित जी ढोल बजाते हुए बंदे और रिद्धि सिद्धि के साथ डेकोरेशन किया। उनका दे गिफ्ट सभी रिक्वेस्ट कंदो तो जल्दी सां जेका इनाम वठण वारा आहिनि तयार रहनि। जेके भी इनाम ॾिना तव्हां ॼणनि ईंदा रहनि। तव्हांजे विच में एसके टीवी जा बि कलाकार आहिनि, सुखमंजन जा बि कलाकार आहिनि ऐं हिन खां पोइ अचण वारी सिंधी फिल्म उन जा बि कलाकार आहिनि। प्लीज जोरदार तालियों सभी गाड़ी मेहनत करी आहे। मेहमान जो स्वागत है। मेहमान भी बाहर में स्वागत कर रहे हैं। जल्दी सां तैयार थी वञो। असां महिमान खे दरबार सां त प्लीज़ हिते रहंदा। तव्हां नैना भानुशाली सां गॾु ऐं ॿिया जेका असांजे हिते आयल महिमान आहिनि उन्हनि सां गॾिजी करे असां उन्हनि खे जेको अॼु गिफ्ट ॾेई रहिया आहियूं। तव्हां उन्हनि लाइ ज़ोरदार ताली ज़रूरु वॼाइजो छाकाणि मुफ़्त में सेवा ॾेई रहिया आहिनि एसके चैनल खे। ऐं सभिनी खां वॾी मां ख़ुशी ख़बर थो ॿुधायां, एसके चैनल जल्द ही 24 आवर्स लाइव ईंदो ऐं असांखे फुल सरकार BMK फाउंडेशन जो है, श्री कुमार रामचंद्रन जो है, सुखमंजन दरबार जो है ऐं ॿियूं अहिड़ियूं संस्थाउनि सां गॾियल आहिनि। एसके टीवी तव्हां 24 आवर्स लाइव ॾिसी सघंदा तव्हांजे मोबाइल ते, तव्हांजे टीवीअ में ऐं तव्हांजे कहिड़े बि लैपटॉप ते। बहुत जल्द एसके टीवी सिंधी हिंदी आप 250 चैनल पे देख सकते हैं। SIndia.tv.in SIndia.tv लिखंदा तव्हांखे 250 चैनल ॾिसण हूंदा। त हाणे असां स्वागत करे रहिया आहियूं। सभिनी खां पहिरीं असां घुराईंदासीं छाकाणि त सभिनी खां पहिरीं असां वटि महिमान जेका आयल आहिनि नैना भानुशाली। त मां दरख़्वास्त कंदो राजू भाई खे त पहिरीं नैना भानुशाली खे स्वागत करण लाइ करे हिते पंहिंजो जेको खणी अचनि गिफ्ट। राजू भाई उदासी बागचंद धवन प्लीज मेहमाननि खे दरख़्वास्त हिते ई रहंदा। श्री बागचंदी धवन नैना जी खे नैना भानुशाली आहे जेके मिस इंडिया जो खिताब मिलियो आहे। हीउ त नंढो आहे, अञा असां कोशिशि कयूं था त हीउ जल्दी सां मिस वर्ल्ड में पार्टिसिपेट करे। दुआऊं कयूं था उन्हनि खे नंढी गिफ्ट ॾिनी वई आहे असांजे तरफ़ां। ऐं हाणे मां दरख़्वास्त कंदुसि असां तव्हांजे विच में ॿिया बि हिकु असांजा एंकर आहिनि करिश्मा मानी जो भी असां स्वागत कयूं था। सुखमंजन दरबार जी भी आर्टिस्ट है, SK टीवी जी भी आर्टिस्ट है, इनक्रेडिबल न्यूज़ जी जेकी इन्फिनिट न्यूज़ टीवी हिंदी गुजराती सिंधी सभिनी भाषाउनि में
त असां उन्हनि जो बि स्वागत करे रहिया आहियूं ऐं करिश्मा मानी जो बि जेको आहे ऐं महिरबानी करे फोटोग्राफर खे रिक्वेस्ट आहे त जीअं SK TV जो स्टार अचे इहो ॾिसणु ज़रूरु अचणु खपे। सीनियर का वो सभिनी खां जूनियर बिल्कुलु जूनियर जे फर्स्ट टाइम असांजे SK TV में अञा 12th पढ़ंदी आहे रितिका कुंदनानी जंहिं प्रोग्राम ऑर्गेनाइज़र में ॾाढो सरकार ॾिनो त रितिका कुंदनानी जो बि असां स्वागत करे रहिया आहियूं ऐं मां चाहींदुसि त श्री कमलेश माइदा साईं ऐं नैना भानुशाली गॾिजी करे रितिका खे गिफ्ट ॾींदा ऐं हुनखे ही जेको स्लैब पाईंदा आहियूं जेको स्लैब पायूं था उन्हनि खे पाईंदा। जोरदार तालियूं। असांजा SK TV जा ॿिया बि कलाकार आहिनि जेका शरीर में थोड़ा सन्ना आहिनि ऐं दुख भंजन दरबार जा प्रेसिडेंट आहिनि श्री मोहन उदासी खे बि असां स्लैब पाए करे हिकिड़ी गिफ्ट ॾेई रहिया आहियूं। राजू भाई अचो मोहन उदासी खे जेको आहिनि गिफ्ट ॾियण लाइ करे अॻियां ईंदा असांजा श्री गोपलानी ऐं नैना भानुशाली गॾु ईंदा करिश्मा पीठी आहे। अचो भाई मोहन उदासी के भी जोरदार तालियों से स्वागत किया। पहले से कार्यक्रम नहीं है पैसा टाइम वक्त सब सच्चो है बिल्कुल जोरदार स्वागत मिस्टर आदिपुर मोहन उदासी शुक्रिया। आने मां हाणे मां दरख़्वास्त कंदुसि कि असांजे विच में जेको सॼो कार्यक्रम ऑर्गेनाइज़ करे रही हुई दुख भंजन दरबार जो उहा बि असांजी सभिनी खां सीनियर 3 साल खां लगातार एंकरिंग कई आहे। हिकु टीचर बि आहे सोशल वर्कर बि आहे उर्वशी कारिया अचो उर्वशी कारिया स्वागत कंदासीं असां नैना त गॾु रहंदी दरख़्वास्त कंदुसि रामचंद्राणी शैलेश बि रामचंद्राणी बि अचनि ऐं हिनखे स्लैब पाईंदा स्लैब असां सभिनी खे पाए वेंदा आहियूं। दुख भंजन दरबार तरफां भी स्वागत कयो थो वञे। उर्वशी कार्य जो भी स्वागत कयो थो वञे ऐं उहो स्वागत करण लाइ केरु ईंदा कंचन उदासी सॉरी कंचन दादी कंचन ईंदा हुन जा पुट जा ससु आहिनि उदासी भई हुन त गॾिजी आयो न कंचन छा केसवानी न संतानी कंचन संतानी उम्र है 65 साल थी गई अतरे बीठा न सके पेरे तो भई जा असांजे विच में काजल खेमचंदानी ऐं वंदना खेमचंदानी आयल आहिनि ॿई सिस्टर्स फर्स्ट एंकर हुआ असांजा ऐं सभिनी खां वधीक इन्हनि गुजराती हिंदी कच्छी इंग्लिश 4 भाषाउनि में न्यूज़ पढ़ियो आहे असांजो। काजल खेमचंदानी ऐं प्रिया खेमचंदानी असांजे विच में आहिनि ऐं वंदना अगरि न आई आहे त पोइ काजल खे असां वंदना आई आहे काजल आई आहे हिन जी नंढी सिस्टर आहे हाणे 12th जी एग्ज़ामिनेशन आहे उनजो स्वागत करण लाइ करे श्रीमती हरीश कुमार तुलसीदास अचो काजल जो स्वागत कंदा ऐं तव्हां सां गॾु नैना ऐं करिश्मा साहिनी आहिनि। अचो SKT ऐं HKT माना SKT वीडियोग्राफी माना SKT ऐं फोटोग्राफी ऐं मार्केटिंग
काजल खेमचंदानी उन्हनि खे तव्हां वंदना जी बि गिफ्ट हथ में ॾींदा कंहिं हिसाब सां एग्ज़ामिनेशन जे करे ऐं घर अकेलो न हुजे इन हिसाब सां अची न सघे ईअं घुमी वञो हा बसि त वंदना जी बि 12th पढ़ंदी आहे ॾाढो सुठो किरण रोचीरावाणी भी अॼुकल्ह असां सां गॾु जुड़ी वई आहे त मां दरख़्वास्त कंदुसि किरण रोचीरावाणी खे असांजी ऑफिशियल एंकर आहे हाणे अॼु खां पोइ जेका बि तव्हां न्यूज़ करणु हुजनि तव्हां हुनखे कॉन्टेक्ट करे था सघो असां हुननि खे बाक़ाइदा लाइसेंस ॾींदासीं ऐं किरण रोचीरावाणी बि असां हुनखे सन्मान करे रहिया आहियूं हिनखे घुराए रहिया आहियूं कविता रामचंदानी प्लीज़ स्टेज ते अचो सोशल वर्क ऐं झूलेलाल माना जीअं झूलेलाल असां चवंदा आहियूं तीअं असांजे आदिपुर झूलेलाल कविता रामचंदानी ऐं जेको आहे गरीब नई ट्रस्ट बि ठाही आहे हुन पंहिंजी ट्रस्ट बि ठाही आहे ऐं आदिपुर झूलेलाल मां हुनखे किताब कढिया किरण रोचीरावाणी तव्हां अचो दुखभंजन दरबार सां भी असां उन्हनि जो स्वागत करे रहिया आहियूं कविता तव्हां भई हलिया विया दुखभंजन दरबार तव्हांजो स्वागत करे रही आहे गुल ॾेई करे अचो गुल ॾियो भाई हिकिड़ा कविता अचो अचो ॿियो न बसि हा हाणे मां ॿिया जेका कलाकार आहिनि फटाफट हुनखे घुराईंदुसि वंशिका टिलवाणी ऐं हुन सां गॾु ज्योति टिलवाणी अगरि आयल आहिनि त मां हुनखे दरख़्वास्त कंदुसि त स्टेज ते अचनि वंशिका टिलवाणी ऐं ज्योति टिलवाणी या हुनखे रिश्तेदार ते आयल हुजनि त उहे बि अची सघंदा वंशिका ऐं ज्योति गुरु रामचंदानी आया आहिनि स्टेज ते सिंधी फिल्म चल कंदी 3 बजे भावेश टिकियाणी घर में केरु आयो हुजे हिंदू खेसवाणी जो भी स्वागत दुखभंजन दरबार तरफा आशा लालवाणी करे रहे हैं करण बंबानी करण बंबानी या यश बंबानी अगर आया हो तो स्टेज स्टेशन यश इवन 7 जनवरी टाउन हॉल करण बंबानी सोनिया गोपलानी दुखभंजन दरबार जा मेंबर शायद अहिड़ी का संस्था न हुजे जंहिंसां हाणे गॾिजंदा हुजनि ऐं असां SKTV जा बि कलाकार सिंधी फिल्म में झूलेलाल जो जेको 10 लख माण्हू ॾिसी चुका आहिनि 10 लैक्स उन हिकिड़े गाने में दुख दूर तूं कंदे अहिड़ी असांजे विच में आयल आहे ऐं मां दरख़्वास्त कंदुसि जेका बि हिते दुखभंजन दरबार वारा आहिनि सोनिया गोपलानी जो स्वागत कंदा अचो हुन पासे असांजी जेकी मिस इंडिया आहे उन्हनि खे जेको आहे स्लैब पाए करे गिफ्ट ॾेई करे स्वागत कंदी सोनिया गोपलानी जेके मिस इंडिया जो खिताब मिलियो आहे हीउ त नंढो आहे अञा असां कोशिशि कयूं था त हीउ जल्दी सां मिस वर्ल्ड में पार्टिसिपेट करे दुआऊं कयूं था उन्हनि खे नंढी गिफ्ट ॾिनी वई आहे असांजे तरफ़ां
हाणे मां दरख़्वास्त कंदुसि हाणे मां दरख़्वास्त कंदुसि असां तव्हांजे विच में ॿिया बि हिकु असांजा एंकर आहिनि करिश्मा मानी जो बि असां स्वागत कयूं था। दुख भंजन दरबार जी बि आर्टिस्ट आहे, SKTV जी बि आर्टिस्ट आहे, इनक्रेडिबल न्यूज़ जी जेकी इन्फिनिट न्यूज़ टेलीविजन जा हिंदी गुजराती सिंधी सभिनी भाषाउनि में त असां उन्हनि जो बि स्वागत करे रहिया आहियूं। ऐं करिश्मा मानी जो बि ही जेको आहे ऐं महिरबानी करे फोटोग्राफर खे रिक्वेस्ट आहे त जीअं SKTV जो स्टार अचे इहो ॾिसणु ज़रूरु अचणु खपे। सीनियर का वो सभिनी खां जूनियर बिल्कुलु जूनियर जे फर्स्ट टाइम असांजे SKTV में अञा 12th पढ़ंदी आहे रितिका कुंदनानी जंहिं प्रोग्राम ऑर्गेनाइज़र में ॾाढो सरकार ॾिनो त रितिका कुंदनानी जो बि असां स्वागत करे रहिया आहियूं। ऐं मां चाहींदुसि त श्री कमलेश माइदा साईं ऐं नैना भानुशाली गॾिजी करे रितिका खे गिफ्ट ॾींदा ऐं हुनखे ही जेको स्लैब पाईंदा आहियूं जेको स्लैब पायूं था उन्हनि खे पायूं। जोरदार तालियूं। असांजा SKTV जा ॿिया बि कलाकार आहिनि जेका शरीर में थोड़ा सन्ना आहिनि ऐं दुख भंजन दरबार जा प्रेसिडेंट आहिनि। श्री मोहन उदासी खे बि असां स्लैब पाए करे हिकिड़ी गिफ्ट ॾेई रहिया आहियूं। राजू भाई अचो मोहन उदासी खे जेको आहिनि गिफ्ट ॾियण लाइ करे अॻियां ईंदा असांजा श्री गोपलानी ऐं नैना भानुशाली गॾु ईंदा। करिश्मा पीठी है अचो भाई मोहन उदासी के भी जोरदार तालियों से स्वागत किया। पहले से कार्यक्रम नहीं है पैसा टाइम वक्त सब खर्च हो रहा है बिल्कुल जोरदार स्वागत मिस्टर आदिपुर मोहन उदासी शुक्रिया। आने मां दरख़्वास्त कंदुसि हिकु असांजे विच में जेको सॼो कार्यक्रम ऑर्गेनाइज़ करे रही हुई दुख भंजन दरबार जो उहा बि असांजी सभिनी खां सीनियर 3 साल खां लगातार एंकरिंग कई आहे। हिकु टीचर बि आहे, सोशल वर्कर बि आहे, उर्वशी कारिया अचो उर्वशी कारिया स्वागत कंदासीं असां। नैना त गॾु रहंदी दरख़्वास्त कंदुसि रामचंद्राणी शैलेश रामचंद्राणी बि अचनि ऐं हिनखे स्लैब पाईंदा। स्लैब असां सभिनी खे पाए वेंदा आहियूं। दुख भंजन दरबार तरफां भी स्वागत कयो थो वञे। उर्वशी कारिया जो भी स्वागत कयो थो वञे ऐं उहो स्वागत करण लाइ केरु ईंदा? कंचन उदासी सॉरी कंचन दादी कंचन ईंदा। हुनजा पुट जा सस आहिनि उदासी भैया हुन त गॾिजी आयो न कंचन छा केसवानी न संगतानी कंचन संगतानी। उम्र है 65 साल थी वही तरी बीठा न सके पहिरें तो वेही जा। असांजे विच में काजल खेमचंदानी ऐं वंदना खेमचंदानी आयल आहिनि। ॿई सिस्टर्स फर्स्ट एंकर हुआ असांजा ऐं सभिनी खां वधीक इन्हनि गुजराती हिंदी कच्छी इंग्लिश 4 भाषाउनि में न्यूज़ पढ़ियो आहे असांजो। काजल खेमचंदानी ऐं प्रिया खेमचंदानी असांजे विच में आहिनि ऐं वंदना अगरि न आई आहे त पोइ काजल खे असां वंदना आई आहे काजल आई आहे हिन नंढी सिस्टर आहे हाणे 12th जी एग्ज़ामिनेशन आहे उनजो स्वागत करण लाइ करे
श्रीमती हरीश कुमार तुलसीदास, श्रीमती हरीश कुमार तुलसीदास। अचो अचो हाजर जो स्वागत कंदा ऐं तव्हां सां गॾु नैना ऐं करिश्मा साहिनी आहिनि। अचो SKTV ऐं HKT माना HKT रंगीन है, वीडियोग्राफी माना HKT ऐं फोटोग्राफी ऐं मार्केटिंग माना रेनू जी जो स्वागत है, स्वागत है, स्वागत है। काजल खेमचंदानी उन्हनि खे तव्हां वंदना जी बि गिफ्ट हथ में ॾींदा। कंहिं हिसाब सां एग्ज़ामिनेशन जे करे ऐं घर अकेलो न हुजे इन हिसाब सां अची न सघिया त वंदना जी बि 12th पढ़ंदी आहे, ॾाढो सुठो। किरण रोचीरावाणी भी अॼुकल्ह असां सां गॾु जुड़ी वई आहे त मां दरख़्वास्त कंदुसि किरण रोचीरावाणी खे, असांजी ऑफिशियल एंकर आहे। हाणे अॼु खां पोइ जेका बि तव्हां न्यूज़ करणु हुजनि तव्हां हुनखे कॉन्टेक्ट करे था सघो, असां हुनखे बाक़ाइदा लाइसेंस ॾींदासीं। ऐं किरण रोचीरावाणी बि असां हुनखे सन्मान करे रहिया आहियूं। हिनखे घुराए रहिया आहियूं कविता रामचंदानी। कविता रामचंदानी प्लीज़ स्टेज ते अचो। सोशल वर्क ऐं झूलेलाल माना जीअं झूलेलाल असां चवंदा आहियूं तीअं असांजे आदिपुर झूलेलाल कविता रामचंदानी ऐं जेको आहे गरीब नई ट्रस्ट बि ठाही आहे, हुन पंहिंजी ट्रस्ट बि ठाही आहे ऐं आदिपुर झूलेलाल मां हुनखे किताब थो ॾियां। किरण रोचीरावाणी तव्हां अचो दुखभंजन दरबार सां भी असां उन्हनि जो स्वागत करे रहिया आहियूं। कविता तव्हां भई हलिया विया, दुखभंजन दरबार तव्हांजो स्वागत करे रही आहे गुल ॾेई करे। अचो गुल ॾियो भाई खड़ा। कविता अचो अचो जो न बस। हाँ हाणे मां ॿिया जेका कलाकार आहिनि फटाफट हुनखे घुराईंदुसि। वंशिका टिलवाणी ऐं हुन सां गॾु ज्योति टिलवाणी अगरि आयल आहिनि त मां हुनखे दरख़्वास्त कंदुसि त स्टेज ते अचनि। वंशिका टिलवाणी ऐं ज्योति टिलवाणी या हुनखे रिश्तेदार ते आयल हुजनि त उहे बि अची सघंदा। वंशिका ऐं ज्योति गुरु रामचंदानी आया आहिनि स्टेज ते। सिंधी फिल्म चल कंहिंजी थी 3 बजे भावेश टिकियाणी घर में केरु आयो हुजे हिंदू खेसवाणी जो भी स्वागत बागचंद सॉरी दुखभंजन दरबार तरफा आशा लालवाणी करे रहे हैं। करण बंबानी करण बंबानी या यश बंबानी अगर आया हो तो स्टेज स्टेशन यस इवन 7 जनवरी टाउन हॉल करण बंबानी। सोनिया गोपलानी दुखभंजन दरबार जा मेंबर शायद अहिड़ी का संस्था न हुजे जंहिंसां हाणे गॾिजंदा हुजनि ऐं असां SKTV जा बि कलाकार सिंधी फिल्म में झूलेलाल जो जेको 2 लख माण्हू ॾिसी चुका आहिनि 10 lakhs
उन अगले गाने में दुख दूर तू पंहिंजे अहिड़ी असांजे विच में आयल आहे ऐं मां दरख़्वास्त कंदुसि जेका बि हिते दुख भंजन दरबार वारा आहिनि सोनिया गोपलाणी जो स्वागत कंदा। अचो हुन पासे असांजी जेकी मिस इंडिया आहे उन्हनि खे जेको आहे स्नैप पाए करे ऐं गिफ्ट ॾेई करे स्वागत कंदी सोनिया गोपलाणी। दीपा जानानी अगर आई हुजे स्टेज ते दीपा जानानी एंकर अनिल मूलचंदानी अजय जेको संगीत आहे तव्हां साम्हूं ॾेई रहिया आहिनि। गुज़िरियल 15 ॾींहंनि खां वठी करे एतिरा कार्यक्रम थिया आहिनि जंहिंमें फ्री ऑफ चार्ज सर्विस ॾी आहिनि। SKTV खे ज़बरदस्त अॻे वधाए रहिया आहिनि। त मां दरख़्वास्त कंदुसि कि अनिल मूलचंदानी स्टेज ते अचनि ऐं जंहिंजो स्वागत करण लाइ करे मां घुराईंदुसि श्री गोविंद धमीजा खे। गोविंद धमीजा ऐं असांजी मिस इंडिया करिश्मा ऐं रितिका सभु गॾिजी करे असांजे इन भाव जो स्वागत। अचो अनिल भाई। जल्दी सां अञा 8 ॼणनि खे घुराइण वारो आहियां। अनिल भाई थैंक यू वेरी मच। तव्हां हमेशा सेवा ॾींदा रहो और इसी तरह मुंहिंजो न पातो SKTV जा स्टाफ भारती माखीजानी अगर आयल हुजे त प्लीज अचे। भारती माखीजानी भी अपना SKTV सां क्रिमिनल न्यूज़ सां गॾियल आहे। अगर आया हुजे त महिरबानी स्टेज ते अचो। रमेश अजवाणी भी SKTV जा ॾाढा वॾा एंकर आहिनि ऐं ॾाढा वॾा असांजा सेवादारी आहिनि। हिन सॼे कार्यक्रम खे आयोजन करण लाइ रमेश अजवाणी जो ज़बरदस्त हथ आहे। त मां रमेश अजवाणी खे स्टेज ते घुराईंदुसि ऐं स्वागत कंदा जेका आहिनि असांजा जेका कलाकार आहिनि। रमेश अजवाणी जा जोरदार तालियूं। हर साल प्रोग्राम थींदो रहे। गोपलाणी जो भी स्वागत आहे। गोपलाणी के आयोजन करण स्वागत आहे। जेका हिते आप प्रेसिडेंट आहिनि साधु वासवाणी जिंदा। जरूर रामचंदानी खे SKTV जी जेकी मिसिस आया आहिनि रेनू जी उन्हनि जो छाकाणि स्वागत उन्हनि पाण कयो पर हाणे उन्हनि जो बि स्वागत ज़रूरु तव्हां कयो वेंदो। लाइव ॾेखारींदा कंहिं वजह सां असां लाइव न करे सघियासीं अॼु जो मां थोरो प्रोट बिज़ी थी वियुसि पर इहो तव्हां कार्यक्रम सुभाणे सुबुह जो सॼो कंटिन्यू ॾिसी सघंदा। असांजी क्लिप्स ठही विया आहिनि। उनखे कवर करण वारा आहिनि जीतू रोचनवाणी। जीतू रोचनवाणी जीतू भाई जो स्वागत कयो।
सुखाणी, भावेश टिकियाणी ऐं प्रकाश माइदासानी ऐं बदिरां जेको आहे मां अगरि कमलेश माइदासानी खे चवंदो त प्रकाश माइदासानी जो गिफ्ट वठनि। प्रकाश माइदासानी गिफ्ट जेकी आहे राजू भाई कमलेश माइदासानी खे छाकाणि उहे बि असां एसके टीवी जा कलाकार आहिनि इनडायरेक्टली ऐं गांधीधाम कोऑपरेटिव वेंचर डायरेक्टर आहिनि। उन खां सवाइ सिंधी सेवा ट्रस्ट में मां सम्झां थो शायदि कहिड़ी न मदद खपे हुननि ॾेई हुई। कमलेश माइदासानी जो बि स्वागत आहे ऐं उन्हनि खे बि छेछे पाए करे तव्हांखे छेछे पाए वेंदो। गॾ में असांजी मिस इंडिया कुमार ऐं असांजा रामचंदाणी ऐं ॿिया जेका बि आहिनि ईश्वर भाई गॾु रहंदा। न त पोइ असां हिन प्रोग्राम खे ॿिनि 2 मिंटनि में अॻियां वधाईंदासीं। असां विच में जेको ई गिफ्टूं ॾिनियूं वयूं आहिनि हेड़ियूं कपिड़ा ॾिना विया आहिनि ऐं असां सां गॾु जेको ॿियूं गिफ्टूं ॾिनियूं विया आहिनि ऐं हिन कार्यक्रम जे आयोजन लाइ जेको सभिनी खां फाइनेंशियली ऐं नॉन फाइनेंशियली जे मदद कई अहिड़ा श्री जनक सुखवाणी गुजरात फर्नीचर मार्ट शिव फर्नीचर। श्री जनक सुखवाणी 1 मिनट ॻाल्हाईंदा 1 मिनट। जनक सुखवाणी प्लीज़ अगरि ईंदा त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी। ईश्वर भाई आया आहिनि हिते ईश्वर भाई कल्याणी किथे ईंदा ऐं ईश्वर भाई कल्याणी जनक सुखवाणी ईंदा असांजे एंकर एक्टर श्री बागचंद धवन जो स्वागत कंदा। मां दरख़्वास्त कंदुसि नैना के दौड़ के लेफ्ट पाए करे स्वागत करें। सिंधी कलाकारनि खे चांस ॾियण लाइ जे व्यक्ति जे टीचर असां विच में आया आहिनि श्री दीपक बहरावत। प्लीज़ दीपक बहरावत लाइ ताड़ी वरी हिकु दफ़ो वॼायो। असां उन्हनि खे बि एसके टीवी तरफ़ां स्वागत कंदासीं ऐं जल्द ई हिननि जी ॿियूं बि तव्हां अगरि वेंदा त मॉडर्न एंटरटेनमेंट यूट्यूब आहे जंहिंजे अंदरि 2 ॾींहंनि जे अंदरि 20,000 लाइक्स मिलिया आहिनि। उनजे ट्रेलर खे 30,000 लाइक्स मिलिया आहिनि ऐं नैना सां गॾिजी करे हिकिड़ो एल्बम बि ठाहिण वारा आहिनि। तव्हां दुआ कजो त दीपक बहरावत जो स्वागत जेको आहे असांजे सुखभंजन दरबार जा मोहन भाई श्री रमेश भाई ऐं बागचंदी ऐं गॾोगॾु जेका आहिनि उनखे छेछे पाइण लाइ करे असांजा जेका ॿिया कलाकार हिते आयल आहिनि नैना जी पासे में ईंदा। नैना जी खे पासे वठी ईंदा। तव्हां नैना जी खे आदिपुर जी घर की मुर्गी दाल बराबर न सम्झो, ॾाढी ज़बरदस्त कलाकार आहे। हिन जो हिकिड़ो गानो आयो तेरे इंतज़ार में बॉम्बे जे कलाकारनि सां गॾु रब म्यूज़िक ते ज़बरदस्त 40,000 खां मथे उनखे लाइक अॼु ताईं मिली चुका आहिनि 15 ॾींहंनि जे अंदरि। स्वागत करे रहे हैं 80 साल जा व्यक्ति तव्हांजे विच में आहिनि। विजय दादी जो भी स्वागत थी रहियो आहे। श्री मोहन उदासी करे रहे हैं। गौतम भाई संगीत सिंधी संगीत की शान सिंधी गरबा जेकी सुखभंजन दरबार आदिपुर में गांधीधाम में मौज मचाए छॾी 24 आवर्स लाइव ॾिठो। अहिड़ा श्री गौतम नंदवाणी खे बि असां इन चैनल पर सुखभंजन दरबार पर गिफ्ट ॾेई करे स्वागत करे रहिया आहियूं। थैंक यू वेरी मच गौतम जी, तव्हां ज़बरदस्त असांखे सेवा ॾिनी। गौतम जी जो स्वागत आहे। अचो गौतम भाई जो स्वागत है। तालियों से प्लीज। आयो आयो जोड़ल बटी माल आयो
अगर ना आई है तो दृष्टि खेमानी या उन्हें परिवार का कह रहे होंगे तो प्लीज स्टेज से चल। माफी जानी अगर आए होंगे तो प्लीज चल। कृतिका दत्ता मधु असांजे एसके टीम में चङा कार्यक्रम थी है नंदवानी सां गॾु बि हिननि जाम कया आहिनि प्रोग्राम। अनिल मूलचंदानी सां गॾु बि हिननि चङा प्रोग्राम कया आहिनि ऐं असांजी न्यू विक्सरी मां ईअं कंदो न्यू विक्सरी इस्लाम लाइ ताज वॼायो हाणे गरबा ॻाईंदव उन एसके टीवी ते 20 साल ॾाढी ज़िंदो जे रखियो राजू उदासी TTPL नेटवर्क ते सभी चैनल ते अॼु हुनजे करे ई मां हुनखे फुल मदद करे आहियां त मां चाहींदुसि उर्वशी कारिया स्टेज ते अचनि ऐं असांजे हिन चइनि एंकरनि सां गॾिजी करे राजू उदासी जो जोरदार स्वागत कनि। अचो सोनिया जी नाम राजू भाई उदासी एसके टीवी लिखियल सितारा नंढड़ा नंढड़ा लिखियल सितारा अगर राजू भाई उदासी ने न ना तो सिंधी टीवी वर्ल्ड में मशहूर कौन थिया केवल रामानी टीवी मशहूर कौन थिया हाणे जल्दी ही एसके टीवी यानी श्री कुमार रामचंदानी टीवी जल्दी थियण वारी आहे त तव्हां दुआ कयो त ही जल्दी सां जल्दी सॼे वर्ल्ड में ॾिसणु अचे। श्री राजू भाई जो स्वागत है। श्री वासु भाई हुन सां गॾु आहिनि। श्री मोहन भाई उदासी हुन सां गॾु आहिनि। श्री रमेश भाई नखवाणी अचो हुन पासे। कमलेश भाई दासानी गॾु आहिनि ऐं मां वरी दरख़्वास्त कंदो श्री भागचंद खे त कमलेश भाई दासानी खे प्रकाश भाई दासानी जे पारां गिफ्ट ॾिनी वञे ऐं उन्हनि खे बि सन्मान कयो वञे। श्री भागचंद जी मेहरबानी शुक्रिया। बाकी एक फॉर्मेलिटीज हैं बस पूरी करना थी। पूनम वासवाणी ते आयल जन सिंधी सदाबहार चैरिटेबल ट्रस्ट या संस्थान का गठन आयल थे। पूनम वासवाणी स्टेज पे अचो। स्वागत है। निकाल दो पूरा निकाल दो पूरा वाह जबरदस्त संगीत बंगानी थैंक यू वेरी मच जनक सुखानी जी गुजरात फर्नीचर शिव फर्नीचर है उनका गट गट ब्याह होने जा घणे बिजनेस हैं उनका शुक्रिया। श्री कुमार रामचंदानी पूनम वासवाणी के मां दरख़्वास्त कंदुसि त सोनिया गोपलानी ऐं नैना उन्हनि खे हिकिड़ो नंढो टुकड़ी सां गॾु अचे। संगीत रही रहे हैं मधुर मधुर विदाउट म्यूजिक एचएम साउंड
Rahul, Anil Bhai and party. Hira Raji, please place the Hira. Hira Raji के स्वागत करते हैं शब्दन साहब असांजा रमेश भाई अजवाणी अची रहा है राजू भाई उदासी भांजंदी सभी ये बैकग्राउंड म्यूजिक बैकग्राउंड कलाकार SKTV चैनल SKTV सभी का स्वागत कर रही है प्रोग्राम के बस असां में ऑर्गेनाइज कयो अहिड़ा वाइस प्रेसिडेंट श्री वासुदेव बंबानी जो स्वागत थी रहियो आहे शब्दन सां बि थी रहियो आहे ऐं असांजे कलाकारनि सां गॾु थी रहियो आहे उन सां गॾु असांजे एंकर असांजे उर्वशी कारिया करिश्मा मानी रितिका कुलवाणी सोनिया गोपलानी नैना भानुशाली रमेश अजवाणी ऐं ॿिया जेका बि आया आहिनि उन्हनि सभिनी जो मां शुक्रगुज़ार आहियां हाणे बसि पल अची चुको आहे तव्हांजी रसोईअ जो आराम सां रसोई खाई करे पोइ घर वञी करे फटाका फोड़जो ऐं 22 तारीख़ जनवरी जो श्री राम जो नालो वठी करे 22 तारीख़ जनवरी जो नालो वठी करे हर को पंहिंजे घर में फटाका वारे दिया वारे राम जी पूजा करे ऐं सुबुह जो हिते जेको हवन आहे जेको श्री झूलेलाल मंदिर में मनाईंदो उते ज़रूरु अचनि टाइमिंग तव्हांखे मिली वेंदा रमेश अजवाणी ऐं गोपाली स्वागत आहे वासु भवन हाणे शुरू थियण वारो आहे म्यूजिकल हिकिड़ो नंढो म्यूजिकल फीचर आहे छाकाणि तव्हां हेॾी देरि बोर न थिया हुजो हालांकि मूंखे यकीन आहे तव्हां ॾाढी इज़त ॾिनी आहे असांजे कलाकारनि खे ऐं सुभाणे वञी करे असांजे चैनल ते सभिनी खे ॾिसंदा त वार छो थी अॻियां रखी वार त पुठियां रख न SKTV ईंदो कीअं अरे बराबरि आहे तुंहिंजा वार पिया अचनि न यार मथे ॾिस न वार पुठियां रख बराबरि आहे हेलो तव्हांखे ख़ुशी थींदी कि असांजे SK चैनल खे जे वधायो आहे ऐं जे दुनिया में मशहूर कयो आहे अहिड़ा श्री प्रकाश रामचंदानी खे स्वागत कंदा मोहन जनक ये रख खाली हल ताली बजाईंदा स्वागत कंदा प्रकाश रामचंदानी जो झूले अरे लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल भाई हाणे स्टेज लगायो पूनम गोदवाणी ऐं डिम्पल गोदवाणी बि तव्हांजे विच में ज़बरदस्त हिकिड़ा एंकर आहिनि अची विया आहिनि पूनम गोदवाणी जेका गरबनि जा अनाउंसर हुआ हुन सां गॾु असां SKTV जा सिंधी सदाबहार सेलिब्रिटी असां गॾियल आहिनि अचो पूनम गोदवाणी वेलकम असांजी नंढड़ी आहे पर ज़बरदस्त आहे डिम्पल गोदवाणी अचो हिननि जो बि स्वागत करे रहिया आहियूं राजू भाई वासन भाई अचो उनके स्वागत कयो जोरदार म्यूजिक ऐं तालियूं ऐं जेके नचण वारा आहिनि नची सघनि था पूनम गोदवाणी ऐं डिम्पल गोदवाणी भेनरूं आहिनि कोन पर भाॼाई ऐं निणान आहिनि पर भेनरुनि खां वधीक प्यार आहे हाणे हुनजो स्वागत थी रहियो आहे अचो तालियूं बजाए करे इन्हनि खे तव्हां रोज़ ॾिसी सघो था असांजे SKTV यंगस्टर्स खे असां हलिया वेंदासीं हाँ बाबू ये सर्कस है और सर्कस है 3 घंटे का ये कब खत्म होगा हमें मालूम नहीं तो आप जाइएगा नहीं करण बम्बानी जी आ गए हमारे
करण भवानी आने वाली एक फिल्म है, उसके विलेन, आने वाली फिल्म के विलेन श्री करण भवानी, वैसे जिंदगी में विलेन नहीं है। स्वागत हो रहा है डिम्पल का, डिम्पल को जो स्वागत हो रहा है वो नैना भानुशाली की तरफ से और सोनिया गोपलानी की तरफ से, पूनम गोपलानी को भी और पूनम गोदवारी का भी स्वागत हो रहा है, नैना जी, सोनिया जी और उनके तरफ। साथ में हमारे करण जो आखिर में हमेशा लड़ाई करते हैं कई रोलों में, मल्टीपल रोलों में, योगा टीचर, आइए जीतू रोटी जी, इधर एक मिनट खड़े नहीं जाइए, आइए जीतू भाई आ जाइए। खबर कौन है? बस इस प्रोग्राम में आने नचण को शुरू कीधो था, जेके रोटी खानी है खाई वठो, पर नचण बिना केर न वेंदो, खाइण बिना केर न वेंदो। प्लीज करण भवानी जो आखिर में असां स्वागत करे रहिया आहियूं। राजू भाई उदासी असांजे योगा टीचर कलाकार एक्टर सिंधी सदाबहार जा एक्स मेंबर आहिनि ऐं उन खां सवाइ अचण वारी फिल्म जा विलेन ऐं एसके टीवी जा एंकर। राजू भाई सभी जेका आया है उन्हनि खां वरी असां स्वागत कयूं था। महिरबानी, शुक्रिया। रोटी सभिनी खे मिलंदी, धिकम धिकी न कंदा, महिरबानी करे, ख़बर है बुख लगी हूंदी। न्यू ईयर आहे त सभिनी खे न मिलंदी त मां मुंहिंजे घर वठी खाईंदुसि तव्हांखे। प्लीज थोड़ी लाइन ठाहियो, प्लीज मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त लाइन में अचो। राजू भाई बस कौन तक वाले महिरबानी करे लाइन में जो, महिरबानी करे लाइन में धीरे धीरे अॻियां वधंदा वञो। सभिनी खे प्रसाद मिलंदो, झूलेलाल जो प्रसाद आहे। आदिपुर में नए साल जी झूलेलाल श्री झूलेलाल मंदिर में हेॾो वॾो कार्यक्रम थी रहियो आहे। असांजा गोपलानी जी भी आया आहिनि, मां गोपलानी जी खे घुराईंदुसि, अचो स्टेज ते अचो। मिस्टर गोपलानी, जय झूलेलाल, आयो लाल सभई चओ झूलेलाल। हाणे वरी महफ़िल शुरू करे छॾियो। ओ जेको खटी आयो खैर सां हो जमालो, ओ जेको लड़ी आयो लाल सां हो जमालो। अनिल भाई अची न मौज मचा। दीपक बेरावल जी 2 मिनट स्टेज पे आइए, राजू भाई आपको बुला रहे हैं। दीपक बेरावल जी आइए। सभिनी भई हथ मथे ऐं 5 मिंट जी मौज। मथे करे वो मथे करे
ललन जी झूले झूले भाई सभी लाइन में बैठो भाई थोड़ा थोड़ा धीरे धीरे करेंगे तो देखो मौज ईंदी ॻाइण जी बि नचण जी बि धीरे धीरे करेंगे सभिनि जो ईंदो वारो जीअं लाइन क्लियर थिए अॻियां वधे Yeah.
तीरन जो गया Thank you.
लगे टिकट लगे झूले झूले लाल तुझी टिकट लगे झूले